ही भत्ताखोरी, ही माण्हू मारण, ही अगवाकारियूं, जेको धाड़ेलनि जो यार पुलिस वारनि ते, धाड़ेलनि जो यार पुलिस वारनि ते। करमपुर भरिसां ठुल्बी सेक्शन थाने जी हद ॻोठ मारक बिजाणी में काफ़ी ॾींहं अॻु अगवा थियल मुगवी नौजवान अब्दुल हफ़ीज़ बिजाणी जी बाज़ाबी लाइ मौलाना अब्दुल हफ़ीज़ बिजाणी, फैज़ मोहम्मद बिजाणी, अब्दुल रहीम बिजाणी, अमीर उमर बिजाणी, सैफुल्ला बिजाणी, निसार अहमद बिजाणी, हाफ़िज़ मीर मोहम्मद बिजाणी, ज़मीर अहमद बिजाणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ठुल वेझो मेन रोड ते लॻल धरणो ख़त्म। होॾां ठुल्बी सेक्शन SHO रफ़ीक अहमद खेड़ो धरणे वारे हंधि पहुची मुगवी मुज़ाहिरीन सां कामयाब ॻाल्हियूं करे मुगवी खे 3 ॾींहंनि में बाज़ाब कराइण जी ख़ातिरी बाद रोड खोलाए ट्रैफ़िक खे वञणु ॾिनो। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, JTN वेब न्यूज़, करमपुर।